अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु पाण हिकु नओं लेसन स्टार्ट कंदासीं एच लेवल 1 जो। पहिरियां पाण पढ़ियो हुयो त ॿुड़ी खां 10 ताईं चाइनीज़ अंग कीअं था पढ़जनि या चाइनीज़ नंबर कीअं था पढ़जनि। पर अॼु पाण पढ़ंदासीं 11 खां 100 ताईं चाइनीज़ नंबर कीअं था पढ़ी सघूं या कीअं था उन्हनि खे उचारी सघूं। त जीअं तव्हां पहिरियां लेसन में पढ़ियो हो श मतिलबु 10, त ईअं हिकु फार्मूलो आहे चाइनीज़ खे मतिलबु पढ़ण जो, उचारण जो। इहो मतिलबु चाइनीज़ हिकिड़ी आसान गेम आहे। चाइनीज़ ॿोली जेको आहे उहो पाण सिंपल वर्डनि में चऊं त उहो आसान गेम आहे। जेकॾहिं तव्हां सिखी विया त उन सां आसानी सां खेॾींदा पिया। जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाइनीज़ श मतिलबु 10, ई मतिलबु 1, 10 प्लस श प्लस ई मतिलबु इहो थिया 10 प्लस 1 इज़ इक्वल टू 11। जीअं मतिलबु मतिलबु 2, श मतिलबु 10, त 2 10 घणा थिया, त 2 10 थिया 20। श मतिलबु 20। त तव्हां हाणे इन सां आसानी सां सिखंदा त पहिरियों वर्ड आहे श ई मतिलबु 11 श मतिलबु 12, श सैन मतिलबु 13, श मतिलबु 14। ऐं तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां या आसान तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदा श प्लस में जेको ई सैन स आहिनि, इहो मतिलबु त श मतिलबु 10, पोइ जेतिरा अंग आया उहो 1 2 3 4 थींदा। जीअं मिसाल तौरु श माना 12, श सैन मतिलबु 13। त वरी तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायां श ई मतिलबु 11, श मतिलबु 12, श सैन मतिलबु 13, श मतिलबु 14। त अॻिते पाण हलंदासीं श वू मतिलबु 15, श ल्यू मतिलबु 16, श छी मतिलबु 17। साॻी तरीक़े सां पहिरीं श पोइ वरी उहो 1 2 खां वठी 9 ताईं उहे अल्फाज़ जुड़ंदा वेंदा। तव्हांजो इहो तव्हां हिकु गेम वांगुरु खेॾींदा वेंदा। या तव्हांखे ॿुधायां त हिकु मतिलबु तव्हां जोड़ींदा वेंदा त हिकु नओं अखरु ठहंदो वेंदो। हाणे 18 खे चवंदा आहिनि शिपा मतिलबु 18 18। शिच्यू मतिलबु 19। अर्श मतिलबु 20। हाणे तव्हां आसानी सां सिखी विया हूंदा त 1 खां 20 ताईं चाइनीज़ में कीअं था पढ़ी सघूं। ऐं तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि अॻिते ॿुधायां त तव्हां इन मां 100 ताईं कीअं था पहुचो। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अर्श मतिलबु 20, हाणे उहो मतिलबु 2, श मतिलबु 10, त 2 10 मतिलबु 20। अर्श मतिलबु 20, सैन श मतिलबु 30, श मतिलबु 40। त तव्हांखे अखर त 3 ॾिना आहिनि। हाणे इन में तव्हां मतिलबु 40 ताईं अखर ठाहे सघो था। जीअं तव्हांखे मिसाल ॿुधायां त इन में 35 अखर कोन्हे, 35 कोन्हे, त पाण 35 इन में कीअं था ठाहे सघूं। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो त तव्हां जेतिरा अखर जोड़ींदा उहो हिकिड़ो नओं अखरु ठहंदो। जीअं मिसाल तौरु सैन श 35 जो मूं तव्हांखे ॿुधायो। सैन श मतिलबु 30 प्लस में वू 5 खे चवंदा आहिनि। सैन श वू मतिलबु 35 या 45 पाण चऊं। सैन श वू मतिलबु 45। हाणे 46 खे तव्हांखे ॿुधायां त छा चवंदा आहिनि। श मतिलबु 40, ल्यू मतिलबु 6 मतिलबु 46। हाणे 40 ताईं पाण सिखी वियासीं। हाणे अॻिते पाण वधूं था त 50 खे छा चवंदा आहिनि। वू श मतिलबु 50, ल्यू श मतिलबु 60, छी श मतिलबु 70। मतिलबु इहो अखर मूं तक़रीबन 5 खां 7 सेकंड में 3 अखर तव्हांखे ॿुधाया। मतिलबु 40 खां तव्हां हाणे 70 ताईं मुंहिंजी उमेदु आहे त सिखी विया हूंदा। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त तव्हांखे हाणे मिसाल तौरु आऊं ॿुधायां त 53 खे छा चवंदा आहिनि। त तव्हांखे जेकॾहिं तव्हां पढ़ियो हूंदो या तव्हां इहो गेम कई हूंदी त तव्हां मूंखे ॿुधाईंदा वू श सैन मतिलबु 3, वू श मतिलबु 50 53। ऐं तव्हांखे हाणे अॻिते ॿुधायां त 80 खां 100 ताईं पाण कीअं था पढ़ी सघूं। त पाश मतिलबु 80, च्यूश मतिलबु 90। हाणे 100 खे पाण चवंदासीं पाए मतिलबु 100। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूं हिते लिखियो आहे ई पाए। हाणे हिते वरी ई पाए जो मक़सदु त 100। हाणे जेकॾहिं तव्हांखे आऊं ॿुधायां त तव्हां 500 खे छा चवंदा, त चवंदा वू पाए। या तव्हांखे ॿुधायां त 900 खे तव्हां छा चवंदा, तव्हां चवंदा च्यू पाए मतिलबु 900। च्यू मतिलबु 9, पाए मतिलबु 100, च्यू पाए मतिलबु 900। त जेकॾहिं तव्हां हाणे एस ताईं पहुची विया हूंदा, मतिलबु त 100 ताईं तव्हां जेकॾहिं चाइनीज़ सिखी विया हूंदा,
त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हां चाइनीज़ खे केतिरो ईज़ी सम्झो था या तव्हां चाइनीज़ तव्हां कीअं आसान तरीक़े सां सिखी सघो था। ऐं तव्हांखे हाणे ॿुधायां त 1 खां 0 खां तव्हां 100 ताईं चाइनीज़ अंक सिखी विया ऐं हाणे पाण सिखंदासीं इन खां अॻिते जेको 100 खां 1000 या लख उन खां अॻिते जेको पाण सिखंदासीं उहो HSK लेवल 2 में सिखंदासीं। जीअं मतिलबु स्टेप बाय स्टेप आहे। HSK लेवल 1 पाण सिखी वेंदासीं, तंहिंखां पोइ वरी HSK लेवल 2, तंहिंखां पोइ वरी टोटल HSK लेवल 6 ताईं पाण सिखंदासीं। त सब्सक्राइब कयो मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे ऐं बेल आइकन खे प्रेस कयो त मिलंदासीं HSK लेवल 1 जे नए वीडियो सां गॾु। शुक्रिया।